शरणं सत्यराम 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 शरणं बोल सतगुरु साहिब की जय। साचो सतरा पाठ साहब संत सतराम धाम पनवा के लिए प्यार भरी भूमि जी आशीर्वाद सा प्रांजोहाल जी इन मोहब्बत भरे माहौल में शानशाह सतगुरु सचे साईं सतराम दास साहब देंगे 115 साल वर्षी उत्सव जे प्यार भरे अवसर ते उन्हें सचे साईं जी रामत पाए रहे आई सवेरे शुभ मौके ते सब भावरन बहनरुन ऐसे जी संगत के पूज डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब की तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐ वाधाई असज रहेंगे उन्हें सचे साईं जी दावन में ईंदा है तो जो मकसद हूंदो आहे पंहिंजे जीवन के सही राह में आए पंहिंजी जिंदगी के सही रस्ते ते हलाएं छाकाणि त सभु इंसान जेके भी आहियूं हिते असांजो जीवन ॿियनि जीवन में रहंदड़ जीवन खां अलॻि हूंदो आहे असांजी ज़िंदगी सम्झण सिखण ऐं अमल करण जे क़ाबिल हूंदी आहे हकीकत में ही जन्म असांखे सिखण ऐं सम्झण जे लाइ अहमियत रखंदो आहे छाकाणि त असां इंसान या जेतिरा बि जीव आहियूं संसार में ईंदा भी आहियूं संसार खां वेंदा भी आहियूं ऐं असांजो विश्वास हूंदो आहे त असां वरी वरी जन्म वठंदा आहियूं त जॾहिं असां संसार में ईंदा आहियूं या संसार खां वेंदा आहियूं
त पोइ उन में असांजी ख़त्म सिर्फ़ बॉडी शरीर या जिस्म थींदो आहे, बाक़ी सभु कुझु असां सां साण रहंदो आहे। सिर्फ़ जन्म ऐं मरण जो वास्तव सिर्फ़ बॉडी ऐं शरीर सां हूंदो आहे, बाक़ी कंहिंसां न रहंदो आहे। असांजी आत्मा बेसागी रहंदी आहे, उनखे ॿियो ॿियो रूप मिलंदो आहे, ॿियो ॿियो रंग मिलंदो आहे। असांजो मन बेसागो रहंदो आहे, उहो बि कोन्हे मरंदो। मन यानी असांजा संस्कार, असांजी हली चली, असांजी रहत, असांजूं आदतूं, असांजी सोच, असांजा वीचार, उहे बि असां सां गॾु रहंदा आहिनि, उहे बि कोन्हे मरंदा। असांजा कर्म, असांजा अमल, नेकी बदी, भलाई बुछड़ाई, पुण्य पाप, कर्म ऐं कर्म जो फल बि असां सां गॾु रहंदो आहे, उहो बि कोन्हे मरंदो। जॾहिं जनम वठंदा आहियूं ॿियो, तॾहिं बि सभु चीज़ूं असां सां गॾु ईंदियूं आहिनि। सिर्फ़ु असांजो शरीर बदिलायो वेंदो, जिस्म बदिलायो वेंदो, बाक़ी सभु असांजा साॻा हूंदा आहिनि। असांजो मन बि साॻियो हूंदो आहे। इन करे असां सभिनी जी सोच ऐं अंदाज़ जेके बि हूंदा आहिनि सभु अलॻि अलॻि हूंदा आहिनि। कंहिंजी सोच तमामु चङी हूंदी आहे त कंहिंजी मंदी हूंदी आहे। कोई सरूल हूंदो आहे, कोई प्यार वारो हूंदो आहे, कोई मोहबत वारो हूंदो आहे, कोई झगड़ेलू हूंदो आहे, कोई मुस्कुराईंदो आहे, कंहिंजो मुंहुं सड़ियल हूंदो आहे। इहे सभु असांजे पुराणे जन्मनि जा जेके संस्कार आहिनि उहे सभु असां गॾु खणी करे ईंदा। जे उहे गॾु खणी करे न अचूं त पोइ असां सभु हिकु जहिड़ा हुजूं, असां सभु बराबरि हुजूं। असांजी सोच, नेचर, उथी वेठी, अंदाज़, तौर तरीक़ा सभु कुझु साॻा हुजणु खपनि। जहिड़ा असां अॻे रहियासीं तहिड़ा असां हुजूं। तंहिंजे करे जहिड़ा जहिड़ा पुराणा संस्कार हूंदा आहिनि असांजी भेट में तहिड़ी थींदी आहे। जहिड़ा कर्म कंदा आहियूं तहिड़ी भेट थींदी आहे। कोई मिठ ॿोली दे आयो, चवंदा आहिनि कोयल वांगुरु आवाज़ अथसि। कोई कड़वो ॿोलींदो आहे, चवंदो कांव वारी थियां थिया बंदि कर। कोई बहादुरी जो कमु कंदो आहे, चवंदा आहियूं शेर आहे। कोई डरपोक हूंदो आहे, चवंदा आहियूं गिदड़ असफ़। जहिड़ा संस्कार अॻु में रहिया या जहिड़ा हाणे कंदासीं असांजी भेट उन सां कई वेंदी आहे। जे उहे संस्कार न हुजनि असां सभु हिकु जहिड़ा हुजूं। असांजो प्यार ऐं मोहबत, निफ़रत ऐं ॿियाई उहा बि असां सां गॾु हलंदी आहे, गॾु ईंदी आहे। इन करे कोई माण्हू असां सां मिलंदो आहे
रस्ते वेंदे किथे हुजो, किथे वेठा हुजो अचानक कंहिं शहर में कोई माण्हू ॾिसण में ईंदो आहे त हिकदमि उनते एॾी छिक थींदी आहे, एॾी कशिश थींदी आहे, ॼण असां पाण में किथे मिलिया आहियूं, हिक ॿिए खे सुञाणींदा आहियूं, वरी वरी तकींदा आहियूं, वरी वरी ॾिसंदा आहियूं, यादि कंदा आहियूं यार किथे मिलियासीं, गॾासीं, हुन सां ॻाल्हाइण ते मिलण ते असांजी दिलि थींदी आहे। जॾहिं न असांखे कॾहिं ॾिठो आहे, न एड्रेस जो पतो आहे, न ख़बर आहे किथां जो आहे। कोई माण्हू कॾहिं ॾिसंदा आहियूं किथे वेठो हूंदो आहे, एतिरी अंदरि में निफ़रत ऐं घृणा ईंदी आहे, या इहो थिए या मां उथां, या इहो परे थिए या मां परे थियां, जॾहिं हिक ॿिए जो पतो ई कोन्हे, कॾहिं ॾिठोसीं, कॾहिं मिलियासीं, न एड्रेस न पतो, न सुञाण न ॼाण, कॾहिं हाणे ॼाण वारो परे खां पंहिंजो लॻंदो आहे, कोई परे खां ई परायो लॻंदो आहे। मुंहिंजो मक़सदु इहो आहे, अॼु न पर कंहिं न कंहिं जन्म में असांजो प्यारु रहियो, मोहबत रहियो, असांजो हिक ॿिए सां बहितर वहिंवार रहियो, तंहिंजे करे ॾिसण सां हिकदमि असांजा पुराणा संस्कार, पुराणी यादि जागी, असां हिकदमि वेझो अचण जी कोशिशि कईसीं, कंहिंखे ॾिसी करे निफ़रत जागी, असांखे लॻो हिन दफ़े न पर कंहिं न कंहिं जन्म में कॾहिं न कॾहिं असांजो हिक ॿिए सां वाद विवाद रहियो, माहौल चङो न रहियो, अंदाज़ बहितर न रहियो, उहा निफ़रत असांजी वरी जागी उथंदी आहे। तंहिंजे करे असांजी उहा यादि बि काॾे हलंदी आहे, असांजा कर्म बि काॾे हलंदा आहिनि, जहिड़ा कर्म हुजनि उहे बि कोन्हे मरंदा, उहे बि गॾु खड़ी करे हलंदा, वरी गॾु खड़ी करे पैदा थींदा। इन करे कंहिंखे जनम सां सभु सुख मिलंदा आहिनि, कोई ॾुखनि में पवंदो आहे, कोई जनम सां मुस्कुराईंदो ईंदो आहे, त कोई जनम सां ई दुखी थी करे ईंदो आहे। कंहिंखे खीर जो पहिरियों फोड़ो सोने चमच में मिलंदो आहे, त कंहिंजे लाइ माउ जो थन बि मुश्किल बणिजी वेंदो आहे। त कर्म ऐं कर्म जो फल उहो बि असां सां गॾु साण हलो। जेकॾहिं असांजो कुझु चीज़ वेंदी आहे या मिलंदी आहे, वो सिर्फ जिस्म या शरीर, इनको मथे कुछ भी न बाधी। तंहिंजे करे पतो न है असां केतिरनि केतिरनि जन्मनि खां, जोड़ियुनि खां, अंदाज़नि खां फिरी करे पोइ इंसान बणिबा आहियूं। ऐं उहे सभु संस्कार असां खणी करे मिलंदा आहियूं। पर जॾहिं असां इंसान थी करे पैदा थियासीं त पोइ मालिक असांखे सम्झ, बुद्धि, अकुल ॾिनो, ऐं उहो बि बहितर ऐं चङाई जो। पर असांजा संस्कार ऐं कर्म उहे सां गॾु रहिया, मन ऐं वीचार उहे सभु असां सां साण आया। इन करे हिन जन्म में अची करे हक़ीक़त में असां पंहिंजे पुराणनि संस्कारनि खे तब्दील करण आयासीं, उन्हनि खे फेरण आयासीं। छाकाणि अॻु में असांजा संस्कार कहिड़ा बि रहिया, कीअं बि रहिया, सभु ठीकु आहे। असांजा अमल कर्म कहिड़ा बि रहिया, दुख सुख जेको बि थियो सो थियो। ॿियनि जूणनि में
असां एतिरो ज्यादा पाण खे चेंज न करे सघंदा आहियूं जेतिरो इंसान थी करे सघंदा। इंसान जो जन्म हकीकत में पाण मिटाइण जो जन्म न आहे, पर पाण खे मटाइण जो जन्म आहे। पंहिंजो पाण खे ख़त्म करण जो जन्म न आहे, पर पंहिंजो पाण खे तब्दील करण जो जन्म आहे, बदलाइण जो जन्म आहे। छाकाणि ॼण जुड़नि में असां एतिरो आसानी सां न बदिलाए सघंदा। कुत्ते खे चऊं तो भौंकण बंदि कर, उनखे बदिलाए भौंकण जे बजाय खेल, कुतो छा करे? उनखे बदिलाइण में असांखे तकलीफ़ थींदी। ॿिली खे चऊं तूं खीर चोराइण या चूहा खाइण छॾे ॾे, उनखे बदिलाइण तूं ॾुखियो थींदो। नांग खे चऊं तूं वर वकड़ करे घुमण छॾे ॾे, वीचारो कुझु न करे सघंदो। शेर खे चऊं तूं शिकार छॾे ॾे, मुंहिंजी मजबूरी आहे। कांव खे चऊं तूं टियां टियां बंदि कर, तोते वांगुरु ॿोलण शुरू कर, उहो वीचारो छा करे? उहो एतिरो सवलाई सां न बदलंदो। पर असां इंसाननि सभिनी चीज़ुनि खे पंहिंजो पाण में बदिलाए सघूं। असां जॾहिं चाहियूं जीअं चाहियूं पंहिंजो पाण खे तब्दील करे सघूं था, पंहिंजूं आदतूं बदिलाए सघूं था। त पोइ असां जेके आदतूं मन सोच वीचार उहे खणी करे आयासीं, हकीकत में उहे असांजे पुराणे जन्मनि जो फल। वो सही या गलत कुछ भी रहे, उनके चेंज करण वास्ती ॻाल्हि कोन्हे। पर जेको हाणे आहे उनमें असां उन्हनि खे बदिलाए सघूं था, उन्हीं खे ठाहे सघूं था। पोइ जेकॾहिं असां हाणे पंहिंजो पाण खे बदिलाईंदासीं, हाणे बहितर थींदासीं, हाणे गुण अपनाईंदासीं, हाणे पंहिंजो पाण में चेंज आणींदासीं, त पोइ पुराणियूं असांजूं आदतूं ख़तम थी वेंदियूं, पुराणा संस्कार बदिलजी वेंदा, असां बहितर थी वेंदासीं। त जॾहिं असांखे ॿियो जनम मिलंदो उन में असां बहितर हूंदासीं, चङा हूंदासीं, असांजा संस्कार बहितर हूंदा। हाणे का गुण असांखे हिन जन्म में संवारींदा, बनाईंदा, इज़त ॾींदा, पर ॿिए जन्म में असांखे सुखनि सां भरींदा, असांखे ख़ुशियुनि सां भरींदा। छाकाणि जॾहिं असांजा संस्कार चङा ऐं बहितर थी विया त पोइ ईअं ई थींदो आहे। जीअं हिकिड़ो डॉक्टर आहे US जो, वो कंहिंखे बि का तकलीफ़ हूंदी आहे, कंहिंजी आदत हूंदी आहे, कोई डरपोक हूंदो आहे, कंहिंखे तनाव हूंदो आहे, कोई डिसेबल्ड हूंदो आहे, या कंहिंजी काई बि दुख हूंदो आहे, उनखे पोइ जन्म में वठी वेंदा, जेको आमतौर थींदो आहे, मेडिकल में आम आहे इहा ॻाल्हि। त उनखे पुछंदो किथे आई तकलीफ़ या किथे थी, उते पहुची करे बसि उनखे सिधो करिणो आहे। पोइ हिकिड़े हाल वाल वठे पियो, पुराणे जन्म में वञी करे उन्हनि खे ॿुधायो
12 जन्म अग में मां सफ़ा गरीब मां मत कुछ वेठो हिकिड़े ॾींहुं घर में हुयो कुछ भी ना थोड़ा दाणा जीअं मेड़े करे अच भाई मेड़े करे आए ॿारनि सां रोटी ते वेठो सो असां 3 रोटियूं पचायूंसीं 3 ॼणा हुआसीं हाणे असांखे बुख बि ॾाढी हुई छो 3 रोटियूं ॿियो कुझु हुयो बि न उहो बि चूंडियल इहे जेके बि सां मेरियूं सेरियूं जेके हुयूं एतिरे में हिकिड़ो बुखायल आयो उन मूंखे बुखायल ॾाढो वॻो रोटी खाराए हाणे असांखे पंहिंजो ई पूरो सारो हुयो बि कुझु न मां उनखे रोटी ॾिनी मुंहिंजो मूंखे अञा ॾाढी बुख आहे मुंहिंजी बिल्कुलु जान वेंदी पई आहे उनखे ॿी रोटी ॾिनीसीं मुंहिंजी बुख एॾी घणी आहे जो हक़ीक़त में हाणे मूंखे हलणु नथो थिए इन करे मूंखे अञा बि बुख आहे मां उनखे 3 रोटी ॾेई छॾी हाणे जेतिरो बुखायल एतिरो मां बि बुखायल मूंखे बि कुझु कोन पर मां उनखे ॾेई करे पाण उथी करे पाणी जो गिलास भरे उहो रोटी खाई हलियो वक़्तु गुज़रियो मुंहिंजो मौत थियो धर्मराज जी दरबार में पहुतो उते फ़ैसिलो थियो भई माण्हू जेको बि कुझु मालिक जे नाले ते ॾींदो आहे जेतिरो कुझु हूंदो आहे हुनजे ॾिकण जेको पहुचंदो आहे ॾेई छॾींदो आहे पर हिन त हुयो ई कुझु कोन मेड़े चूंडे वीचारो 3 रोटियूं खणी आयो इन करे हिन त हुयूं ई 3 रोटियूं पाण में बुख ॿियो कुझु हुयो ई न हिन त पंहिंजो अलो तलो सभु ॾेई छॾियो न रहण जी जॻह न खाधे पीते जी कुझु बचो हिन खे हुयूं ई छड़ियूं 3 रोटियूं हिन त पंहिंजो अलो तलो सॼो ॾेई छॾियो इन करे जेतिरो परसेंटेज जी उन शेवा कई आहे उन चङाई कई आहे उन परसेंटेज जे हिसाब सां इनखे मुंहिंजो फल मिलणु खपे हाणे हुयूं 3 रोटियूं पर हुयो मुंहिंजो त अलो तलो ॿियो कुझु बि हुयूं ई 3 रोटियूं ॿियो कुझु मां त हुयो ई न उन फल जे करे उते फ़ैसिलो थियो हिन खे ॿियो जनम राजा जो ॾियो थिए अॻिते राजा थी करे पैदा थिए हिन सभु कुझु ॾिनो त हिन खे सभु कुझु ॾियो ऐं मुंहिंजो 11हों जनम राजा जो थियो मां राजा जे घर पैदा थियो पर जीअं त मूंखे संस्कार उहे ॾियण वारा हुया यादि न हो पर मूंखे ॾियण जा संस्कार तो यादि राजा थी करे बि ओढ़ो ई राजा रहियुमि दिलि जो सभिनी खे सुखियो रखियुमि बहितर रखियुमि कोई मुंहिंजे राज में बुखियो न हो को ॾुखियो न हो कोई तकलीफ़ में न हो सो मां राज खे एतिरो चङो हलायो जो सभु मुंहिंजे पुण्य ते पुण्य कठा थींदा विया मूंखे संस्कार ॿिए जन्म में मां अमीर थी करे पैदा थियो ऐं जेको नालो खयो मां सुञाणा पियो हक़ीक़त में जेको जो 12हों जनम ॿुधाए पियो भई उहो जेका मूंखे संस्कार ऐं आदत पए उनजो असर एतिरो पियो आहे जो अॼु ते इहो संस्कार मूंसां गॾु हलंदा ईंदा आहिनि जंहिं जंहिं जनम में मां ईंदो आहियां पोइ मुंहिंजी आदत पयल आहे सदाई चङाई कंदो आहियां बहितरी कंदो आहियां कंहिंजी मदद कंदो आहियां चङो हलंदो आहियां इन करे मुंहिंजो 12हों जनम आहे या 13हों हाणे मां कंहिं जनम में ॾुखियो बुखियो न रहियो आहियां सदाई सुखियो आबाद ख़ुशि आहे मालिक जी रहमत में रहियो आहे सदाई सो हक़ीक़त में
असां हिन जन्म में पंहिंजा संस्कार बदलाइण ईंदा, पंहिंजो पाण खे चेंज करणु ईंदा, मिठाइण न ईंदा, मटाइण ईंदा हक़ीक़त। पोइ जेके जेके संस्कार असां हिन जन्म में पैदा कंदासीं, जेका चङाई असां हिन जन्म में कंदासीं नियत सां बहितर सां, उहे संस्कार असां सां गॾु हलंदा आहिनि, जंहिंखे असां मन चऊं। भई हर दफ़े असां बहितरी कंदा रहंदासीं, बहितरी जो फल असांखे बहितर मिलंदो रहंदो, असां हर जन्म में ख़ुशि आबाद सुखिया सताबा रहंदासीं, बहितर रहंदासीं। पर जेकॾहिं असां हिन जन्म में पंहिंजो पाण खे न संभालियोसीं, पंहिंजो पाण खे न ठाहियोसीं, त पोइ जहिड़ा संस्कार खणी वेंदासीं, दुख सुख जी डगमगाहट सदाई गॾु रहंदी, नेकी ऐं गिला सदाई गॾु रहंदा, ख़ुशी ऐं ग़म सदाई गॾु रहंदा, नफ़ा ऐं नुक़सान सदाई गॾु रहंदा, मुस्कुराहट और मायूसी सदाई गॾु रहंदा। जहिड़ा जहिड़ा कर्म हूंदा सॼो जीवन डगमगाए पियो। तंहिंजे करे हिन जन्म में असांखे संवारणु मिलंदो, ऐं इन करे इहो ई जन्म आहे असां सभु इंसान कॉन्शियस हूंदा, असां सभु इंसान ख़बरदार, असां भले घाटे कोई बि कोन्हे, असां जेतिरा बि आहियूं असां ॿियनि सभिनी जीवनि तरफ़ नज़र दौड़ायूं, पखी पशु जानदार जेके बि आहिनि, ॾिसूं उन जा माउ पीउ, जेसि ताईं पैदा थिया थोरो हलण जहिड़ा थिया, पाण संभालण जो थिया, माउ पीउ भाउर भेनरुनि जा सभु रिश्ता ई ख़तमु थी वेंदा आहिनि, बाक़ी त ॿ ॼणा रहंदा आहिनि, वरी पाण मिलनि अलाए न मिलनि पतो ई न आहे, साथ ई ख़तमु थी वेंदो, रिश्ते जो उहे बि ख़तमु थी वेंदा आहिनि, घर ते जो घरू तालुका दूर जे ॿिया कंहिंसां कोन्हे रहंदा, पाण में हूंदा आहिनि, पंहिंजो घोंसलो बढ़ाए करे रहंदा आहिनि, ॿिया ॿेर बढ़ाए करे रहंदा आहिनि। चऊं कोई उनजो स्कूल हुजे, कोई कॉलेज हुजे, उहो बि उनजो कोन्हे हूंदो, चऊं कोई मंदिर हुजे, कोई धाम हुजे, उहो बि कोन्हे हूंदो, चऊं उन्हनि जो कोई डेवलपमेंट सेंटर हुजे जिते इंसान जी डेवलपमेंट थिए, उहा बि कोन्हे हूंदी, कुझु बि न। चऊं कोई उनजो गुरु हुजे, कोई सम्झाइण वारो हुजे, उहो बि अहिड़ो कोई कोन्हे हूंदो, उनते कोई वास्तो न हूंदो। पर असां इंसाननि वटि सभु कुझु हूंदो आहे, असांजा क़ाइदा कानून बि हूंदा आहिनि, असांजो मुआशिरो बि हूंदो आहे, असांजो समाज बि हूंदो आहे, असांजा माउ पीउ बि गॾु रहंदा आहिनि, असांखे भाउ भेण ॿार सभु नियत नज़र कंहिंसां कीअं हलिजे सभु सम्झ बि आहे, असांजा स्कूल कॉलेज बि आहे, असांजा सिख्या घर बि आहे, असांजा संस्कार केंद्र बि आहे, असांजा मंदिर बि आहे, असांजा गुरु बि आहे, असांजो सेल्फ डेवलपमेंट जा सेंटर बि आहे, असां मतिलबु पाण बणाइण जा, पंहिंजो पाण खे ठाहिण जा सभु तौर तरीक़ा आहे,
जैसा असां इंसान पंहिंजो पाण खे वधायूं बहितर कयूं उहो असां वटि सभु कुझु आहे पर असां वटि अॼु ताईं कोई अहिड़ो सेंटर आहे जिते असांखे बुराई सेखारी वञे जिते असांखे झगड़ो सेखारियो वञे जिते असांखे गुथा लफ़्ज़ सेखारिया वञे जिते असांखे चोरी सेखारी वञे जिते असांखे ग़लति अंदाज़ सेखारियो वञे जिते असांखे पाप सेखारियो वञे जिते असांजी इंसानियत खे पोइते करण जूं चीज़ूं सेखारियूं वञे अॼु त हिकु सेंटर बि कोन्हे संसार में पर जंहिंजो सेंटर नाहे ग़लति चीज़ुनि जो असां कॾहिं सिखिया बि कोन्ह कॾहिं ट्रेनिंग बि कोन्हे वरिती पर ग़लति चीज़ूं सभु असांखे पंहिंजो पाण ई ॾे चङियूं चीज़ूं असांखे सभु सिखणियूं पवंदियूं बड़े कमाल जी चीज़ आहे ग़लति तरीक़ा ग़लति हथ कंदा जेके बि असांखे सम्झाईंदो ई कुझु कोन्हे असांखे सभु पंहिंजो पाण ई ॾे चङे चीज़ जा सभु सेंटर ने सभु इदारा ने लेकिन असांखे सिखण में ॾाढी तकलीफ़ थींदी आहे उनखे क़बूल करणु ॾुखियो लॻंदो आहे जॾहिं असां ईअं सम्झूं भई जेकॾहिं असांखे रावण बणिजणो आहे रावण बणिजण लाइ असांखे ॿ ॾींहं बि खोड़ पर राम बणिजण लाइ असांखे 22 साल बि थोरा लॻंदा रावण बणिजण लाइ असांखे कुझु कोन्हे करिणो सभु पंहिंजो पाण थी वेंदासीं जंहिं महिल चाहियूं लेकिन राम बणिजण जे लाइ असांखे 22 साल बि थोरा लॻंदा उहो सभु नहीं करे छाकाणि जेके उबता संस्कार आहिनि उबता तौर तरीक़ा आहिनि ये तो जन्म जन्म जा सिखियल आहिनि असांखे पतो आहे न असां गॾु खणी आया आहियूं असांखे सिखण जी ज़रूरत कहिड़ी असांजा तजुर्बा हेॾा थियल आहिनि असां सभु अपनाए वेंदा आहियूं उन वक़्तु लेकिन चङो थियण जे लाइ असांखे इंसान बणिजणो चङो बणिजण जे लाइ असांखे उहा जानवर बुद्धि ख़तमु करणी पवंदी आहे पंहिंजो पाण खे डेवलप करणो पवंदो आहे इन करे उहे सभु सेंटर असां वटि हूंदा आहिनि सब तौर तरीक़ा कायदा कानून समाज मुआशरो मंदिर घर परिवार नज़र नीयत वॾा नंढा सब असांखे डेवलप करण जे लाइ लॻा पिया ऐं सभ जे पोइ त मक़सदु ॿियो कोई कोन्हे मक़सदु सिर्फ़ु हिकिड़ो आहे भई अगरि इन जनम में कुझु न थियो त जनम जनम भटकंदासीं इन जन्म में कुछ चङो कयोसीं त असांजो हर जन्म संवरजी वेंदो हर जन्म बहितर थी वेंदो हे हिन जन्म जो ठहण न आहे जन्म जन्म जे ठहण जे गॾु थियूं तंहिंजे करे ही जन्म बड़े कमाल जी चीज हिन खे मिटायोसीं यो जन्म न मिटियो असांजा जन्म जन्म मिटजी वेंदा हिन जन्म में मटायोसीं असां हिन जन्म में पाण खे न मटायोसीं पर असांजा जन्म जन्म मिटजी वेंदा असां मालिक जी रहमत ताईं पहुची वेंदा ऐं हक़ीक़त में असां पाण बदिलाइण जे लाइ उन सचे साईं जी दामन में
पंहिंजो पाण खे ठाहिण जे लाइ उनजी दामन में ईंदा, पंहिंजो पाण खे चेंज करण जे लाइ उनजी दामन में ईंदा, पंहिंजो पाण खे सही रस्तो ॾियण जे लाइ असां पंहिंजो पाण खे उन मालिक जी रहमत में आणींदा। पोइ इन करे असांखे पंहिंजो जीवन बदिलाइणो हूंदो आहे, पंहिंजो पाण खे ठाहिणो हूंदो आहे। इन करे जॾहिं उन सचे साईं जी दामन में ईंदा, इन्हनि संतनि महात्माउनि देवनि अवतारनि जी शरण में ईंदा, त पोइ असां जेका नज़र हूंदी आहे, असांजी जेका नियत हूंदी आहे, असांजी जेका चाहत हूंदी आहे, उहा चाहत हूंदी आहे उन जा चरण पकड़ण जी, चाहत हूंदा उन जो चरना अमृत में थियण जी, चाहत हूंदी आहे उन चरण छुहण जी। बड़े कमाल की फिलासफी है, जैसा पहले में उनके चरण धोई करे पीअण खे चरना अमृत चवंदा आहियूं। अमृत उहो जेको अमृत जो मक़सदु आहे जेको असांखे हमेशह लाइ ज़िंदा करे छॾे, करे मरो ई न ख़तम ई न थिए। जंहिंजा पेर धोतल असां लाइ चरना अमृत बणिजी वञे, असांखे जीवन ॾे, करे असां वञी पंहिंजी भेट करूं। असां जेका बॉडी आहे, बॉडी जो जिस्म जो सभ खां कोई बहितरीन अगरि पार्ट आहे, सभ खां चङी जॻह आहे, उहा आहे असांजो मुंहुं। बॉडी जी सभ खां चङी चीज आहे उहा असांजो मुंहुं। बॉडी जी सभ खां घटिया जॻह आहे त उहे असांजा पेर। असां रस्ते वेंदे असां कोई निंड जो झटको अचे, कंहिंजे कुल्हे ते किरी पऊं अचानक, ठीकु आहे उथंदासीं भई ठीकु आहे, बाद चवंदासीं ठीकु आहे, उहो बि चवंदा ठीकु आहे, अञा पासे वारो ॾेई छॾियो भई सदा सुञा पियो वञे, असांजो ख़्यालु कनि। पर अचानक कंहिंखे थोरो पेर लॻी वञे पोइ छा थींदो आहे? असांजो पेर कंहिंखे लॻे वो कह सब खां पहिरीं पाणी खे सारी करे छॾिबी आहे। यार चङो कमु न थियो त मुंहिंजो पेर तोखे लॻो, न पाण पींदासीं न कोई साम्हूं वारो पींदो।